नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सूबो देरो में खबर ॾींदा आहियूं त सूबो देरो लॻ ॻोठ खाकी जे रवासी मशहूर सोशल वर्कर आरिफ अली खाकी मीडिया अॻियां दाईंदे चयो त असांजे ॻोठ जे बाअसर वॾेरे उस्ताद गुलाम कौसर खाकी, महकूम खाकी, अली हसन खाकी, माजिद खाकी, मुशाहिद खाकी, सादिक खाकी नामालूम माण्हू साण करे 9 लखी लॻ मुंहिंजे घर अॻियां गुज़रंदड़ मुंहिंजो रस्तो मुकमल बंदि करे छॾियो। सरज़मीन ते पहुचण बाद मूं उन्हनि खे चयो त ज़ुल्म कहिड़ो। इन बाद मच्छर जी हिननि मूंखे गारगंद ॾेई मुंहिंजी गाॾी ऐं मूं मथां लठनि ऐं सिरनि सां हमलो करे ॾिनो आहे। मुंहिंजे गाॾी जो मीटर ऐं अॻियों पखो भञी विधो आहे ऐं मुंहिंजे खीसे मां पर्स ऐं नोकिया मोबाइल मुंहिंजे घर जे दर जो वतल अंजीसूं किरी पयूं आहिनि, जंहिं बाद मां भॼी जान बचाई। इन बाद सूबेदारो थाणे ते पहुची एनसी दाख़िल कराई। हिननि वसवारनि आला अमलदारनि खां घुर कई है त मूंखे तहफ़्फ़ुज़ फराहम करे इंसाफ ॾिनो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।